कन असांजे जिस्म जो अहम हिस्सो आहिनि, छो त जेकॾहिं इहे न हुजनि त असांखे त कंहिंजो आवाज़ ॿुधण में न ईंदो, न ई असां कंहिंसां ॻाल्हाए सघंदासीं। अॼुकल्ह वक़्तु मसरूफ़ थी वियो आहे। जेकॾहिं कंहिंखां हिकु भेरो चयल ॻाल्हि ॿीहर पुछिजे त उनखे कावड़ अची वेंदी आहे। कन कमु त कंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं ॻाल्हि खे वरजाइण जी ज़रूरत पवंदी आहे, छो त कन किचिरे सां भरिजी वेंदा आहिनि या कन में सूर हूंदो आहे। जेकॾहिं अव्हांजे कन में बि सूर आहे या किचिरो भरिजी वियो आहे त कॉटन बड्स खे बिल्कुलु इस्तेमालु न करियो। इन सां परदो फाटण जो इम्कान हूंदो आहे। पंहिंजे कननि जो ख्यालु करियो। इन्हनि खे हर हफ़्ते हिकु भेरो कप खे सरीह जे तेल में ॿोड़े साफ़ करियो। ज़ोर सां कन में आङुरियूं या तीलियूं न विझो, छो त कन जा परदा नाज़ुक हूंदा आहिनि ऐं इन्हनि खे नुक़सान पहुची सघे थो। कन जी सफ़ाई लाइ हिकु बसर खे छिले उनखे बाहि ते सेकियो त जीअं उहो भुॼी वञे त उनखे ब्लेंडर में विझी पीहे वठो। इनखे निपूड़े इन जो रस कढो ऐं थोरो ज़ैतून जो तेल मिलायो ऐं इनखे कन में मामूली फुड़े जी सूरत में विझो ऐं कप जी मदद सां सॼे कन ते लॻायो। इन सां मेर मिटी बि नरम थी निकिरी वेंदी ऐं कन में तकलीफ़ बि न रहंदी।